असीं निंड जा नेण आहियूं पहिरीं, सुते साह जागी वञे दूर दूर, सितारा लताड़े असांजो शऊर, सवें चंड साथी कतियनि जा सवें काफ़िला रह। मोहतरम रसूल बख्श पली जो पंहिंजे किताब संधी ज़ात हंजन जे सिफ़े नंबर 11 में लिखे थो त हर अख़बार पढ़ंदड़ ऐं दुनिया जी थोरी घणी ॼाण रखंदड़ माण्हूअ खे ख़बर आहे त दुनिया जे साम्राज अॼु सॼी दुनिया खे अवाम ख़िलाफ़ जंग जो मैदान बणाए छॾियो आहे। तालीमी इदारनि खां वठी रांदि जे मैदाननि ऐं वर्ज़िशुनि जे अखाड़नि ताईं, अदबी कचेरियुनि ऐं मुशाइरनि खां वठी सटे मार्केटुनि ऐं जुआ खाननि ताईं, फ़ौजी परेड ग्राउंडनि ऐं पार्कनि खां वठी मंदिरनि, मस्जिदुनि ऐं कलीसाउनि ताईं, रणनि पटनि मैदाननि ऐं पहाड़नि खां वठी समुंड जे तरनि ऐं खलाउनि जी ॾूराहिनि बुलंदियुनि ताईं, हू हर जाइ हर हंध खे पंहिंजे जंगी अॾे में तब्दील करे रहियो आहे।